नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे पखो मां ख़बर ॾींदा हलूं त PTI अॻुवाण ऐं सिंधी असेंबली अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख बि उमेर रुबाब चांडियो मक़तूलनि फ़हमीदा सियाल जे वारसनि वटि पहुची ताज़ियत कई है। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे लीडर हलीम आदिल शेख चयो त मां त शुरू में ई चयो त अवाम हिननि क़ातिल नुमाइंदनि खे वोट न ॾे। अॼु इहो साबित थियो त वोट वठी तक जी अवाम जा क़ातिल बणिजी सघनि था। हिन चयो त मासूम औरत फ़हमीदा सियाल जे क़त्ल में बि अवामी नुमाइंदनि जो भी मुलवस है, जंहिं करे ग़रीब पाड़े में रहंदड़ सियाल बिरादरी जे माण्हू सां कहर कयो है। मां PTI जे प्लेटफॉर्म तां मरकज़ी अॻुवान खे गुज़ारिश कंदुसि त वहशियाणा वाक़े में मुलवस MPs गरनूर ख़िलाफ़ सूबाई असेंबली में रुकनियत ख़त्म करण लाइ रथ आणींदुसि, जंहिं में साथ ॾिनो वञे त जीअं मज़लूम न्याणियुनि जो खून सां इंसाफ़ थी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।